ओम शांति। अॼु जा वाक्य आहिनि। मंत्र ऐं यंत्र जे निरंतर प्रयोग सां अंतर समाप्त। मंत्र ऐं यंत्र जे निरंतर प्रयोग सां अंतर समाप्त। 10/6/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सर्व ॿारनि जी वर्तमान स्थिति ऐं अंतिम स्थिति ॿिन्हिनि खे ॾिसंदे हुए काथे काथे वर्तमान ऐं अंतिम स्थिति में अंतर ॾेखारे में ॾींदो आहे ऐं काथे काथे महान अंतर ॾेखारे में ॾींदो आहे। महान अंतर छो रहिजी वेंदो आहे? लक्ष्य बि सभिनि जो हिकु आहे कि सर्वश्रेष्ठ ठहिण जो आहे। पद प्राप्ति कराइण वारो बि हिकु बाप आहे। समय जो वरदान, वरदाता जो वरदान बि सभिनि खे मिलियल आहे। पुरुषार्थ जो मार्ग बि हिकु ई आहे। समय जो वरदान, वरदाता जो वरदान बि सभिनि खे मिलियल आहे। संगम युग जो समय बाबा चईंदा न, मां त पंहिंजे सभु ॿारनि खे वरदान ॾींदो आहे। समय बि सभु संगम युग सभिनि जे लाइ थो हले। पुरुषार्थ जो मार्ग बि हिकु ई आहे। वठी वञण वारो बि हिकु आहे। पोइ बि एतिरो अंतर छो थी वेंदो आहे? कारण छा हूंदो आहे? हुन कारण खे ॾिसंदा रहंदा आहियो। बाबा हुन कारण खे ॾिसनि पिया। तव्हां बि ॼाणंदा आहियो। चेक करो असांजे पुरुषार्थ में अंतर छो आहे। उहो ई मुरली सभी पढ़नि था, लेकिन कोई अॻियां वधी वेंदा आहिनि, कोई न। ज़रूरी न अॻियां वधनि मतिलबु भाषण कनि, मुरली ॿुधाइनि, सेंटर जी इंचार्ज थियनि। बाबा स्थिति में थो चवनि न। ॾिसो कॾहिं कॾहिं ईअं न कि सेंटर इंचार्ज ठही वियासीं त असांजी स्थिति सुठी थी वई। हा, निमित ठही वियासीं त थोरी मदद मिलंदी आहे, लेकिन बाबा हिते आत्मिक स्थिति जे लाइ चवनि था कि असां बि उहो ई ज्ञान ॿुधूं था, ॿिया बि उहो ई ॿुधनि था। कंहिंजी स्थिति ॾाढी सुठी आहे, कंहिंजी घटि। ईअं छो? वर्तमान समय प्रमाण मुख्य कारण बाबा छा ॾिठईं? हिकु त जो पहिरियों महामंत्र मन मना भव जो आहे, हम सो देवता जो बाप दादा द्वारा मिलियल आहे न, हम सो जो मंत्र, हुन मंत्र खे सदा स्मृति में न रखंदा आहियूं। बाबा असांखे सहज पुरुषार्थ ॿुधाईंदा आहिनि, लेकिन असां न अलाए छा करे पुरुषार्थ खे डिफ़िकल्ट ठाहे छॾींदा आहियूं। बाबा थोरी चईंदा आहिनि इहे सभु करो। जेका दुनिया में हाणे अलॻि अलॻि रीति माण्हू पुरुषार्थ करनि था, इहे करनि था। बाबा त चईंदा आहिनि, बाबा जो महामंत्र छा आहे? मन मना भव। वह हम सो देवता जो बाप दादा द्वारा मिलियल उहो मंत्र, हुन मंत्र खे सदा स्मृति में न रखंदा आहियो। भक्ति मार्ग में बि मंत्र खे कॾहिं बि न भुलिजंदा आहिनि। मंत्र भुलिजणु अर्थात गुरु सां किनारो थियणु, ये डर रहंदो आहे। लेकिन ॿार ठहिण खां पोइ छा करे कंदा आहिनि? भक्त मुआफ़िक डर त निकिरी वियो। ऐं ॿियो ही पुरुषार्थ में अधिकारी सम्झण जे कारण एडवर्टाइज़ वठी बाप खे ॾिने हुए मंत्र खे, उहा श्रीमत खे पूर्ण रीति सां प्रैक्टिकल में न लाईंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि छा थींदो आहे? भक्तनि खे त डपु थींदो आहे। लेकिन हिते आहे न, असां बाबा खे पंहिंजो पीउ सम्झी वठंदा आहियूं न। हा भई असां बाबा जा ॿार ठही वियासीं, बाबा खे पहचानियासीं त फ्री थी वेंदा आहियूं कि असां त बाबा जा ॿार आहियूं। त हिन जो एडवांटेजिस वठी वठंदा आहियूं। पोइ बाप जो ॾिनल उहो मंत्र ऐं श्रीमत खे पूर्ण रीति सां पालन न कंदा आहियूं, प्रैक्टिकल में न लाईंदा आहियूं। भई कोई अज्ञानी ऐं असां, अज्ञानी नयो ज्ञान थो वठे। तव्हां ॾिसजो, अगरि कोई नयो ज्ञान शुरू कंदो आहे, उनखे ऐं पंहिंजे पाण खे असां ॾिसूं कि असां त बाबा जा ठही वियासीं, असांखे त सभु पतो ई आहे, हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, हीअं कबो आहे। ऐं जेको नयो ईंदो आहे
उहो कीअं बाबा जी मतिलबु नए नए ज्ञान में बाबा ते निश्चय रखियलु अचे त उहो केॾो प्यार सां केॾो पुरुषारत कंदो आहे न। पोइ कोई पुराणो ॿारु ॾिसंदो, चईंदो नयो नयो आहे न इन करे हीअं करे तो, पुराणो थी वेंदो त पोइ यूज़ टू हीअं ई थी वेंदो। पर ॾिसो नया नया जेका ईंदा आहिनि उन्हनि खे केॾो उमंग उत्साह हूंदो आहे। असां बि जॾहिं पहिरियों पहिरियों आयासीं त कीअं मुरली ध्यान सां ॿुधंदा हुआसीं, चाट, बाबा खे यादि करे हर कर्म, आत्म अभिमानी जी स्थिति जी प्रैक्टिस, अभ्यास, जीअं जीअं पुराणा थी वेंदा आहिनि न त असां हिन संबंध जो एडवांटेजिस वठी वठंदा आहियूं। मतिलबु कि हा असां त बाबा जा आहियूंसीं, हा मुरली में रोज़ ई त बाबा ईअं ई चईंदा आहिनि, त रोज़ु असांखे पंहिंजो उहो बचपन जो ॾींहुं, उहो उमंग उत्साह, उहो पुरुषारत करण जी, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करण जी जेकी पहिरियों पहिरियों लगन लॻंदी आहे न, बाबा सां केॾो प्यारु हूंदो आहे। पोइ बि ईअं न सभु माण्हू पुराणा थी वेंदा आहिनि त भुलिजी वेंदा आहिनि, पुराणा बि ॾाढा यादि कंदा आहिनि, पर बाबा चवनि था कई बार ईअं थींदो आहे न, पोइ डपु ख़तमु थी वेंदो। पोइ सोचंदा अरे बाबा त असांजो आईसीं, हा इहे बाबा श्रीमद ॾिनी अथई, लेकिन पूर्ण रीति सां बाबा चवनि था हुनखे प्रैक्टिकल में न लाहे पाईंदा आहिनि। हिकु त मंत्र खे भुलिजी वेंदा आहिनि, बाबा खे यादि करणु भुलिजी वेंदा आहिनि। बाबा मर्ज रूप में रहंदो आहे यादि, लेकिन इमर्ज रूप में यादि रहे, इमर्ज रूप में यादि रहंदो न त उहो बाबा जो धर्मराज रूप जो रूप बि यादि रहंदो त डपु बि रहंदो। असां इमर्ज रूप में यादि न कंदा आहियूं न त कई बार अलबेला थी वेंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि हिकु त मंत्र भुलिजी वेंदा, ॿियो माया जी थियण सां जो अनेक प्रकार जा मंत्र ॾींदा आहिनि बाबा, हुन मंत्रनि खे समय ते कार्य में न लॻाईंदा आहिनि। अगरि इहे ॿई ॻाल्हियूं मंत्र ऐं यंत्र, हाणे कोई फ़ौजी आहे, उहो सोचे मां त फ़ौजी जो डिग्री वठी वठी मेडल आहिनि मूं वटि, त मां त फ़ौजी जी ड्रेस पाए रखी आहे, मूंखे केरु छा कंदो, ऐं ईअं ई निकिरी वञे त मरी वेंदो न। उहो सोचो न भई मां फ़ौजी आहियां, भई अहिड़ी जॻह ते निकिरी वञे जिते दुश्मन आहिनि, ईअं सोचंदो छा कि मुंहिंजी ड्रेस ॾिसी करे, मुंहिंजा मेडल ॾिसी करे दुश्मन मूं ते वार न कंदा? न, वार करण वारा त कंदा। त केॾो बि वॾो ऑफिसर हुजे मिलिट्री जो, जॾहिं उहो फील्ड ते वेंदो आहे, उहो हर जॻह कॾहिं बि उन्हनि ते अटैक थी सघंदो आहे, ईअं थोरी फील्ड ते ई थींदो, उहो हर जॻह अटेंशन में रहंदा आहिनि कि काथां खां कोई उल्टो सुल्टो कर्म न थी वञे। त इहे असां बि बाबा चईंदा न तव्हां रूहानी मिलिट्री वारा आहियो, त असांखे सॼो ॾींहुं अलबेलो न रहणो आहे। हा मां त अमृत वेलो कयो, मुरली ॿुधी, बाबा खे भोग लॻायो, बसि सॼो ॾींहुं मंत्र ऐं यंत्र यादि हुजिणो खपे। मंत्र बाबा खे यादि, मनमना भव। ॿियो बाबा माया जी थियण जी जो असांखे युक्तियूं ॿुधाए अथई, ॻाल्हियूं ॿुधायूं अथई, तरीक़ा ॿुधाए अथई, कंहिं रूप में माया ईंदी आहे, काम जे रूप में, क्रोध जे रूप में, लोभ जे मोह में, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, पंहिंजे ई स्वभाव, संस्कार, आकर्षण, देह देह संबंध, पदार्थ, वस्तु, वैभवन में आकर्षण, केॾे प्रकार जी माया अलॻि अलॻि रीति सां तव्हां ते वार कंदी आहे, असांजे बाबा सां बुद्धि योग तोड़ण जी कोशिशि कंदी आहे। इन्हनि सभिनि ते विजय प्राप्त करण लाइ जेका बाबा यंत्र ॾिना अथई न, अर्थात पॉइंट्स ॾिनियूं अथई, उनखे बि सदा बुद्धि में यादि रखिणो। त बाबा चवनि था अगरि इहे ॿई ॻाल्हियूं मंत्र ऐं यंत्र प्रैक्टिकल जीवन जे लाइ, यंत्र ऐं बुद्धि योग लॻाइण लाइ, व बुद्धि खे एकाग्र करण लाइ मंत्र खे स्मृति में रखो त अंत समाप्त थी वेंदो।
महारथी महारथी कीअं ठहींदो? भई छो जो उहो सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे ऐं बाबा जी ॻाल्हियुनि खे यादि रखंदो आहे कि हा हिन अनुसार माया अची सघंदी आहे। त जीवन में परीक्षाऊं जंहिं ॾींहुं असां ज्ञान ॿुधोसीं उन ॾींहुं पढ़ाई शुरू थी वेंदी आहे, उन ॾींहुं परीक्षाऊं बि शुरू थी वेंदियूं। पोइ धीरे धीरे असांजी परीक्षाउनि जो लेवल वधंदो आहे। पोइ जीअं जीअं असां ज्ञान में अॻियां वधणु मतिलबु बाबा खे यादि जो अनुभव ऐं जेकी परिस्थिति ईंदियूं आहिनि न उन्हनि खे असां पार करण लाइ जो बाबा असांखे यंत्र ॾिना अथई, हुनखे जेतिरो जेतिरो तव्हां यूज़ करे जीवन में अॻियां वधंदव ओतिरो तव्हां घर वेठे बि पंहिंजी स्थिति खे सुठो ठाहे सघंदा आहियो। पेपर त सभु जॻह ई न आहे, चाहे घर में, चाहे सेंटर ते, चाहे मधुबन में, लेकिन असांखे पंहिंजी स्थिति सुठी रखणी आहे। असांखे ईअं न खपे कि हा असांजी स्थिति सुठी थी वई त असां वॾा जीअं हूंदा आहिनि हलणु चलणु प्रोग्राम ते ईअं उहा ईअं न, ईअं त ॾिसो कोई बि निमिट ठही सघंदो आहे, है न। लेकिन बाबा चईंदा आहिनि न अंत समय असांजी ईअं न ॾिसंदा कि हिननि केतिरो प्रोग्राम कयो, हिननि सेंटर इंचार्ज हुया न हुया, इहे योग बट्टी कराईंदा हुया, प्रोग्राम कंदा हुया, इहे न ॾिसंदा। अंत में जंहिंजी आत्मिक स्थिति सुठी हूंदी न हलचल में न ईंदासीं, भले वो कोई घर गृहस्थी में छो न वेठो हुजे, उहो उन खां अॻियां निकिरी वेंदो, सेंटर इंचार्ज खां बि उहो अॻियां निकिरी वेंदो। त नाम मान शान मतिलबु नाम जे पुठियां न आहे, हिते नाम जे पुठियां डिग्री न मिलंदी आहे, हिते आत्मिक स्थिति जे अनुसार असांखे डिग्री मिलंदी। त अंतर समाप्त करण जो उपाय बाबा छा था ॿुधाइनि, मंत्र ऐं यंत्र खे प्रैक्टिकल जीवन में यूज़ करो। रोज़ ॿुधंदा ॿुधाईंदा आहियो मनमना भव, लेकिन स्मृति स्वरूप केसि ताईं रहियासीं। पहिरियों पाठ महामंत्र आहे, हिन मंत्र जी प्रैक्टिकल धारणा सां पहिरियों नंबर अची सघंदा। हिन इहे जेको मंत्र आहे न, हिन मंत्र जी पहिरीं प्रैक्टिकल धारणा सां पहिरियों नंबर अची सघंदा। मंत्र ऐं यंत्र खे यूज़ करो। पहिरियों पाठ जे स्मृति स्वरूप जी कमी हुजण जे कारण विजयी ठहिण में बि नंबर ठही वेंदा आहिनि। इन ॾींहुं बि बाबा चई न पहिरियों पाठ पको हुजणो खपे, मां आत्मा आहियां, मां आत्मा बाबा जी संतान आहियां। मंत्र खे छो भुलिजी वेंदा आहियो? छो जो बाप दादा जो हर समय जी स्मृति प्रति डायरेक्शन ॾिना अथई, हुनखे भुलिजी वेंदा आहिनि। अमृत वेले जी स्मृति स्वरूप छा आहे? गॉडली स्टूडेंट। गॉडली स्टूडेंट आहे न अमृत वेले करण जे लाइ। अमृत वेले जी स्मृति स्वरूप गॉडली स्टडी करण में कहिड़ी स्मृति रखणी आहे कि मां गॉडली स्टूडेंट आहियां। कर्म कंदे हुए कर्मयोगी रहण जी स्मृति स्वरूप। ट्रस्टी ठही पंहिंजे शरीर निर्वाह जे व्यवहार जे समय जो स्मृति स्वरूप। जॾहिं असां व्यवहार में ईंदा आहियूं, घर गृहस्थी हलाइण में व्यवहार में ईंदा आहियूं, उन समय कहिड़ो स्वरूप यादि रखिणो खपे? ट्रस्टी। अनेक विकारी आत्माउनि जे संपर्क में अचण समय जो स्मृति स्वरूप। मां आत्मा आहियां। मां आत्मा केरु आहियां? ब्रह्मण आत्मा आहियां, पूर्वज आत्मा आहियां, विकारी खे निर्विकारी ठाहिण वारी आत्मा आहियां। त जेको विकारी आत्माउनि जे संपर्क में ईंदासीं त उन समय कहिड़ो स्वरूप यादि रखिणो आहे? मां विकारियुनि खे निर्विकारी ठाहिण वारी आत्मा आहियां। वाइसनेस वारी आत्माउनि खे वाइब्रेशन परिवर्तन करण जे कार्य करण जो स्मृति स्वरूप। जॾहिं विकारी आत्माऊं हुजनि त उन समय असांखे कहिड़ो स्मृति में रखिणो आहे कि मां वाइसनेस आत्मा आहियां। मां वाइसनेस निर्विकारी वाइब्रेशन्स फैलाइण वारी
आत्मा आहियां, त मूंखे हिनखे परिवर्तन करिणो। सभु डायरेक्शन मिलिया आहिनि न बाबा जा। त यादि आहे, जीअं भविष्य में जहिड़ो समय हूंदो ओड़ी ड्रेस चेंज कंदासीं। भविष्य में जहिड़ो समय हूंदो ओड़ी ड्रेस चेंज कंदासीं। सतयुग में हाणे बि ॾिसो कंहिं देवी देवता आहिनि जी न, हर समय ड्रेस चेंज थींदी रहंदी आहे। सुबुह जो, ॾींहं जो, शाम जो, पोइ राति जो सुम्हण जे समय बि। त बाबा चवनि था कि जीअं भविष्य में जहिड़ो समय हूंदो ओड़ी ड्रेस चेंज कंदासीं। हर समय जी कार्य जी ड्रेस ऐं श्रृंगार पंहिंजो पंहिंजो हूंदो। त इहे अभ्यास हिते धारण करण सां भविष्य में प्रारब्ध रूप में प्राप्त थींदो। हाणे असांखे अभ्यास करिणो आहे हर समय अलॻि अलॻि, जीअं सुबुह जो अमृत वेला, पोइ पढ़ाई जे समय, पोइ कर्म कंदे समय, पोइ संबंध संपर्क में ईंदे समय। जीअं जीअं असां हर समय बाबा जे अलॻि अलॻि ज्ञान रत्न खे यूज़ कंदासीं, उहो भविष्य में असांजो अलॻि अलॻि ड्रेस, अलॻि अलॻि श्रृंगार हूंदो। स्थूल ड्रेस चेंज कंदासीं ऐं हिते जहिड़ो समय ओड़ो कार्य, जहिड़ो समय जहिड़ो कार्य ओड़ी स्मृति स्वरूप रहंदा। अभ्यास आहे या भुलिजी वेंदा आहिनि। हिन समय जे असांजे अभ्यास जो यादगार भक्ति मार्ग में भी विशेष नामी ग्रामी मंदिर आहिनि। हुते भी समय प्रमाण ड्रेस बदिली कंदा आहिनि। हाणे असां ईअं स्थिति खे बदिली कंदासीं न, जे समय जे स्थिति खपे। त हिन जे यादगार में भक्ति में भी काथे काथे नामी ग्रामी मंदिरनि में समय प्रमाण ड्रेस बदिली थींदी। हर दर्शन जी ड्रेस पंहिंजी पंहिंजी ठहियलु आहे। त इहे यादगार भी कीअं आत्माउनि जो आहे। त बाबा चवनि था इहे यादगार भी कीअं आत्माउनि जो आहे। जेका हाणे इहे अभ्यास कंदा, हर दर्शन जी ड्रेस पंहिंजी पंहिंजी ठहियलु आहे। जो आत्मा इन संगम युग ते जहिड़ो समय ओड़ो स्वरूप ठहिण जो अभ्यासी आहिनि, उहे ई हुते अलॻि अलॻि समय जी अलॻि अलॻि ड्रेसियूं पाईंदियूं। भक्ति मार्ग में भी उन्हनि जी अलॻि अलॻि दर्शन में अलॻि अलॻि ड्रेसिस हूंदियूं। त इहे ॾिसो बाबा असांखे अर्थ ॿुधाइनि था न, कंहिं मंदर में ईअं शो थींदो आहे, कंहिं में ईअं शो थींदो आहे। बाप दादा पंहिंजे ॿारनि जी सॼे ॾींहं जी दिनचर्या खे चेक कंदा आहिनि। रिज़ल्ट में समय प्रमाण स्मृति स्वरूप जो अभ्यास घटि आहे। स्मृति में आहे लेकिन स्वरूप में न ईंदो आहे। समय हूंदो अमृत वेले जो, जे समय विशेष ॿारनि जे प्रति सर्व शक्तियुनि जे वरदान जो समय आहे। सर्व अनुभवनि जे वरदान जो समय। बाप समान शक्तिशाली लाइट हाउस, माइट हाउस स्वरूप में सिद्ध थियण जो समय आहे। मेहनत घटि, प्राप्ति अधिक थियण जो गोल्डन समय। समय अमृत वेले जो समय कहिड़ो हूंदो आहे? सर्व शक्तियुनि जे वरदान जो समय, सर्व अनुभवनि जे वरदान जो। बाप समान शक्तिशाली लाइट हाउस, माइट हाउस स्वरूप में सिद्ध थियण जो समय आहे। मेहनत घटि, प्राप्ति अधिक थियण जो गोल्डन समय। त अहिड़े समय ईअं महत्व ॾेई करे अमृत वेले बाबा खे यादि कंदा आहियो। बाबा चईंदा न, अमृत वेले जो खपे खुलो भंडार आहे। वैसे तो सदा ई आहे। उन समय भी जो मास्टर बीज रूप वरदानी स्वरूप जी स्मृति हुजणी खपे। उन जे बजाय समृद्धि स्वरूप जे बजाय बाप समान स्थिति जो अनुभव करण जे बजाय कहिड़ो रूप स्वरूप धारण कंदा आहियो। बाबा चवनि था कि अमृत वेलो बीज रूप, मास्टर बीज रूप वरदानी स्वरूप जी स्मृति जो समय आहे। उन जे बजाय समृद्धि स्वरूप जे बजाय बाप समान स्थिति जो अनुभव करण जे बजाय
कहिड़ो स्वरूप धारण कंदा आहियो अमृत वेलो? त बाबा चवनि था मेजॉरिटी उलना ॾींदा आहिनि या शिकायत करण जे मेजॉरिटी उलना ॾींदा आहिनि या शिकायत कंदा आहिनि या दिलि शिकस्त स्वरूप थी करे वेही रहंदा आहिनि। कई त थोरो बि लेट थी वेंदा न त चईंदा अरे मां लेट थी वियमि। वैसे त बाबा अमृत वेलो चयो अथई, लेकिन सम्झो असां अमृत वेले खां पोइ बि अगरि असांजी अखि खुली वई, लेट खुली, तॾहिं बि असांखे कॾहिं बि सुबुह जो उथंदे हुए दिलि शिकस्त न थियणो आहे कि मूंखे एतिरे समय उथिणो हुयो लेकिन मां लेट थी वियमि। उन जो असरु सॼो ॾींहुं पवंदो। पहिरियों त असांखे अमृत वेलो उथिणो आहे न, घणे बजे बि अमृत वेलो अखि खुली, गुड मॉर्निंग बाबा, है न, अखि खुली ऐं बाबा खे गुड मॉर्निंग चयो, बाबा खां शक्ति वठो, वरदान वठो, बाबा सां मन जी सभु ॻाल्हि करो न। अखि खुलंदे ई गुड मॉर्निंग बाबा। अगरि पोइ बाबा चवनि था उहो समय आहे मास्टर बीज रूप जो, समृति स्वरूप जो, बाप समान स्थिति जो, अगरि हुन जे बजाए अगरि असां ॿियो कोई स्वरूप धारण करे था वठूं, बाबा उहो बि ॿुधाइनि था कहिड़ो धारण कंदा आहिनि ॿियो स्वरूप, उलना जो, शिकायतुनि जो, इहा ॿियनि जी शिकायत, ॿियो इन में दिलि शिकस्त में वरदानी विश्व कल्याणकारी स्वरूप जे बजाए स्वयं प्रति वरदान मांगण वारा थी वेंदा आहिनि न। अमृत वेले असांखे इन चवणो बाबा मूंखे इहा ॾियो, मां शांति स्वरूप आत्मा आहियां, मां सर्वशक्तिवान आत्मा आहियां। या बाबा चईंदा आहिनि त चेक करो असांजे अमृत वेले जी स्थिति छा हूंदी आहे। पंहिंजी शिकायतियूं ॿियनि जी शिकायतियूं करण जो आहे, दिलि शिकस्त जो आहे, उलना ॾियण जो आहे, मांगण जो आहे, या बाप समान बीज रूप स्थिति, समृत स्वरूप बाप समान स्थिति जो आहे। त जहिड़ो समय ओड़ो स्मृति स्वरूप न हुजण सां समृति स्वरूप बि न ठहींदा आहिनि। इन प्रकार सां सॼे ॾींहं जी दिनचर्या में जीअं ॿुधायो कि समय प्रमाण स्वरूप धारण न करण जे कारण सफलता न मिलंदी आहे, प्राप्ति न थींदी आहे। पोइ चईंदा आहिनि ख़ुशी छो न थींदी आहे, हिन जो कारण छा थियो? मंत्र ऐं यंत्र खे भुलिजी वेंदा आहे। हिकु त बाबा जी यादि ऐं बाबा असांखे जो सिखायो अथई भई हिन में ईअं करो, हिन में ईअं करो, हिन में ईअं करो, उहो माण्हू नथो करे। बाबा जो असांखे शिक्षायूं ॾिनी अथई उहा असां नथा करूं। मंत्र ऐं यंत्र खे भुलिजी वेंदा आहियूं, बाबा खे बि भुलिजी वेंदा आहियूं, युक्तियुनि खे बि भुलिजी वेंदा आहियूं। पोइ जीवन में हर पुरुषार्थ में हेठि मथे थी वेंदा आहियूं। इन अनुसार ई त पद मिलंदो न। जेका मंत्र ऐं यंत्र सदा यादि रखिया आहिनि हुनजो नंबर 1। जेका मंत्र ऐं यंत्र कॾहिं कॾहिं यादि कंदा आहिनि त उहो कॾहिं कॾहिं वारा, जेके यादि ई न रहंदो आहे, देहभान ऐं देहाभिमान में फसियलु आहे त हुनजो त छा ई चईंदासीं। अच्छा, अञा इहे मुरली बाबा चवनि था अॼुकल्ह जे नामी ग्रामी जेके वॾा माण्हू चईंदा आहिनि उन्हनि जो बि अभ्यास हूंदो आहे न। जहिड़ी स्टेज ते वेंदा ओड़ी ड्रेस, ओड़ो रूप, अर्थात पंहिंजे सुभाउ खे बि उन प्रमाण ठाहींदा। अगरि ख़ुशी जे उत्सव जी स्टेज ते वेंदा त पंहिंजो स्वरूप बि उन प्रमाण ॾिसंदा। जीअं स्टेज ओड़ो स्वरूप जे अभ्यासी हूंदा। जहिड़ी स्टेज हूंदी ओड़े स्वरूप जा अभ्यासी हूंदा। चाहे अल्पकाल जे लाइ हुजे, बनावटी हुजे, लेकिन जो अहिड़ा अभ्यासी व्यक्ति हूंदा आहिनि न, उहे ई सभु द्वारा महिमा जे पात्र हूंदा आहिनि। मतिलबु ख़ुशी जे समय ख़ुशि, गम जे समय सहयोगी हुजे,
मतिलबु जंहिं समय जेको माण्हू सभिनि जी मदद कंदो आहे, हुन रूप सां, हुन स्वरूप सां, हुन समय उहा स्थिति धारण करे सभिनि जे संपर्क में हूंदो आहे, अहिड़ा माण्हू महिमा जे पात्र थींदा आहिनि न। भई कंहिंखे मदद खपे त मदद करण वारो हुजे, बनावटी न हुजे, रियल हुजे। त बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो हुते बि बनावटी माण्हू पसंदि न कंदा आहिनि, रियल पसंदि कंदा आहिनि। लेकिन कलयुग की दुनिया में आहे न, ख़ुदि खे शरीर सम्झी करे कंदा आहिनि, त उहो हिकु तरीक़े सां बनावटी थी वियो। लेकिन हिते बाबा असांखे चईंदा आहिनि कि असां केरु आहियूं, आत्मायूं आहियूं। त हुते भले माण्हू केतिरो बि नेचुरल रूप में हुजे, लेकिन ख़ुदि खे आत्मा न सम्झंदो आहे त जीअं बनावटी थियो। ऐं हिते छा आहे, रियल आहे। त रियलिटी ऐं रॉयल्टी जा अभ्यासी ठहूं। हिते असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म कंदा आहियूं। मां आत्मा सुबुह जो उथंदे ई बाबा पंहिंजे बाप जे संबंध में उन्हनि खे यादि कंदी आहियां, उन्हनि सां वरसो वठंदी आहियां। पोइ पढ़ाई पढ़ंदे समय मां आत्मा बाबा जी स्टूडेंट आहियां, कर्म क्षेत्र में कर्मयोगी आहियां। त हिते असां आत्मा जे हिसाब सां हर कुझु कंदा आहियूं। त इहे रियलिटी ऐं रॉयल्टी आहे। जो आहियूं, जीअं आहियूं, जंहिंजा आहियूं, हुन स्मृति में रहण रियलिटी ऐं रॉयल्टी आहे। पहिरियों मनन करो कि हर समय ओड़ो स्वरूप रहियो। अगरि न त फौरन पंहिंजे खे चेक करण खां पोइ चेंज करो। जीअं लौकिक दुनिया में कोई माउ हूंदो आहे, कोई पीउ हूंदी आहे, त उहे सोचंदा आहिनि न, भई मां हिननि जी माउ आहियां त मूंखे ईअं करिणो आहे, मां हिननि जो पीउ आहियां त मूंखे ईअं करिणो आहे, मां नुंहुं आहियां त ईअं करिणो आहे। हाणे उहो त देहिक कर्म करिणो आहे, लेकिन हिते असांजो पहिरियों स्मृति कहिड़ी रखणी आहे कि मां आत्मा आहियां। मां आत्मा जॾहिं कर्म क्षेत्र में अचां थी त भले कंहिंजी माउ पीउ भाउ भेण नुंहुं ससु आहियां, लेकिन हाणे असांखे देहिक संबंध खे ध्यान में न रखी करे पहिरियों मां आत्मा हिननि जी भाउ आहियां, पहिरियों मां आत्मा हिननि सभिनि आत्माउनि जी भाउ आहियां, पूर्वज आहियां, इन्हनि आत्माउनि जी कल्याणकारी आहियां, इन्हनि जी सेवा करण लाइ मां आई आहियां। कहिड़ी बि आत्मायूं हुजनि, विकारी हुजनि, कहिड़ी बि हुजनि, लेकिन अगरि घर गृहस्थी में कहिड़ी बि आत्मायूं आहिनि, सिर्फ़ु तव्हां ई ज्ञान में हलो था त तव्हांखे केॾी वॾी सेवा आहे न। तव्हांजी घर गृहस्थी में ई कोई असांजे कुल जी सतयुग जी आत्मा हूंदी, कोई त्रेता जी, कोई द्वापर जी, कोई कलयुग जी। हिक ई घर में कोई तव्हां सतयुग जी आत्मा हूंदव। अगरि ॿिया ज्ञान नथा ॿुधनि, नथा मञनि, त कंहिं न कंहिं युग जी त आत्मा हूंदियूं न, त तव्हां त पूर्वज आहियो न हुन जा। तव्हां हीअं न सोचो इहे अहिड़ा आहिनि। बाबा चवनि था तव्हां पंहिंजे स्मृति में रहो, तव्हां पंहिंजे स्वरूप में रहो कि मां हिननि जी पूर्वज आत्मा आहियां, मां आत्मा हिननि आत्माउनि जी भाउ आहियां। हीअ जनम मरण जे चक्कर जे हिसाब सां इहे आत्मायूं देरी सां आयूं आहिनि, त इहे मूंखां नंढियूं आहिनि। भले उहा शरीर जे संबंध सां वॾा हुजनि, लेकिन अगरि बाबा खे नथा पहचाननि, बाबा जे ज्ञान खे नथा सम्झनि, त असांखां नंढियूं मतिलबु पोइ आयलूं आत्मायूं आहिनि न। त कम सम्झ वारी आत्मायूं आहिनि, उन्हनि जी सम्झ ओतिरी आहे कि वो कृष्ण खे ई भॻवानु मञदियूं, राम खे ई भॻवानु मञदियूं, पेड़ पौधनि खे ई भॻवानु मञदियूं, ग्रंथ शास्त्रनि खे ई भॻवानु मञदियूं, देहधारी गुरूअनि खे ई भॻवानु मञदियूं। त उन्हनि जी सम्झ ओतिरी आहे। असां त निराकार खे बाबा परमात्मा पंहिंजो पीउ सम्झी करे यादि कंदा आहियूं, त असां सम्झ जे हिसाब सां वॾा थी वियासीं न। त हीअं ई असांखे न मनन करिणो, पोइ असां हुन स्वरूप में कर्म क्षेत्र में अची सघंदासीं।
न त रोज़ु रोज़ु ईअं ई थींदो, अरे बाबा त चईंदो आहे ईअं करो, इहे घर गृहस्थी वारा त करणु नथा ॾियनि, मां किथे फसी वई आहियां, मां ईअं बि नथी करे सघां, ईअं बि नथी करे सघां। लेकिन शांति सां धैर्य सां सोचूं, मां आत्मा बाबा खे ॼाणदी आहियां, बाबा मूंखे इहे चवनि था, चलो कारणे अकारणे कोई कारण मां हिन आत्मा सां गॾु रही करे उहो कर्म नथी करे सघां, लेकिन मूंखे करिणो त आहे। तव्हां पंहिंजे स्वरूप में स्थित थी करे करो न, उहो कुझु बि विघ्न न विझंदो, उहो ॿियो ई सहयोगी थी वेंदो। त इहे अभ्यास करिणो आहे। पहिरियों मनन करो कि हर समय ओड़ो स्वरूप रहियो, अगरि न रहियो त फौरन पंहिंजे खे चेक करे चेंज करो। ॾिसो, कोई नंढो माण्हू वॾो ऑफिसर ठही वेंदो आहे न, त हुनखे पंहिंजे नंढेपन खे भुलिजी करे हुन स्टेज जे हिसाब सां, जीअं सम्झो कोई नंढो मिनिस्टर अॼु वॾो मिनिस्टर ठही वियो, भई अॼु जो प्राइम मिनिस्टर आहे पहिरियों त नंढो ई हुयो, हाणे वॾो थी वियो आहे, त वॾे जे हिसाब सां हुनजो रहन सहन, बोल चाल, कॉन्फिडेंस लेवल बि धीरे धीरे वधंदो वेंदो आहे। त असांखे बि पंहिंजे पाण खे चेंज करिणो आहे कि मां आत्मा बाबा जी संतान आहियां, मां पूर्वज आत्मा आहियां, मां विश्व कल्याणकारी आत्मा आहियां, मां देव आत्मा आहियां, मां शक्तिशाली आत्मा आहियां। कर्म करण खां पहिरियों स्मृति स्वरूप खे चेक करो। कर्म कंदे हुए हीअं कर्म में न अचो मां मां आहियां, पीउ आहियां, फलानी आहियां, न, मां आत्मा केरु आहियां, बाबा जी संतान। हाणे मां हिननि आत्माउनि भाउ जी सेवा में आई आहियां। हुननि जे दैहिक संबंध खे न ॾिसो, न पंहिंजे पति खे पति जे संबंध में ॾिसंदव त उहो वॾो थी वेंदो, भई न पति चए थो त उहो आत्मा चए थी। तव्हांजो पति बाबा खे न ॼाणंदो आहे, लेकिन तव्हां त बाबा खे ॼाणंदा आहियो। संबंध सां भले उहो वॾा हूंदा, लेकिन आत्मिक सम्झ सां त तव्हां वॾा आहियो न। चलो उहा आत्मा कुझु बि चए थी न, बाबा खे विच में लाहे छॾो, इहे बि बाबा जो ॿार आहे, इहे मुंहिंजो अंदरि स्मृति में रखो। इहे पति पत्नी या फलानो संबंध में न आहे, इहा आत्मा मुंहिंजो भाउ आहे ऐं ईअं चए थो। पोइ धीरे धीरे वो पति पत्नी जी फीलिंग, माँ बाप जी फीलिंग, सास ससुर जी, बहू जी, ये फीलिंग ख़त्म थी करे धीरे धीरे आत्मिक फीलिंग अची वेंदी। पोइ असां सभु आत्मा भाउ हिकु बाप जी संतान आहियूं। ये अभ्यास करण में मज़ो बि ईंदो ऐं अटेंशन बि रहंदो। कर्म करण खां पहिरियों स्मृति स्वरूप खे चेक करो। कर्म करण खां पोइ न करो, कई बार पोइ बि असांखे करिणो खपे, पर ईअं न कि असां पहिरियों त चेक कयो न, स्मृति लाई न, पोइ वेही चेक था करो। पहिरियों बि करो, पोइ बि करो कि मां जो सोचियो उहो स्वरूप में आयो। किथे बि कोई कार्य अर्थ वञिणो हूंदो आहे त वञण खां पहिरियों तयारी करणी पवंदी आहे, न कि पोइ। ईअं ई हर कर्म करण खां पहिरियों स्थिति में स्थित थियण जी तयारी करो। करण खां पोइ सोचण सां कर्म जी प्राप्ति जे बजाय पश्चाताप थी वेंदो। त द्वापर खां प्राप्ति जे बजाय प्रार्थना ऐं पश्चाताप कयो। लेकिन हाणे असांजो प्राप्ति जो समय आहे, त प्राप्ति जो आधार थियो जहिड़ो समय ओड़ो स्मृति स्वरूप में रहो, तॾहिं प्राप्ति थींदी। हाणे सम्झो, अगरि प्राइम मिनिस्टर जी पोजीशन ते वेही करे, पोजीशन जी स्मृति ते वेही करे कर्म न कंदो, अञा ताईं उहो पाण खे साधारण मनुष्य ई सम्झंदो त कुझु प्राप्ति करे सघंदो। माण्हू चईंदसि न प्राइम मिनिस्टर हूंदे हुए बि इहे कुझु करे नथो, छो जो हुनखे उहो फीलिंग ई न आहे। अॼु डॉक्टर ठहण खां पोइ बि अगरि हुनखे फीलिंग न आई कि मां डॉक्टर आहियां त मूंखे ईअं करिणो आहे, उहो डॉक्टर जी डिग्री वठी करे बि घर में ई वेठो आहे,
त माण्हू चईंदसि भई तव्हां डॉक्टरी पढ़ी आहे, डिग्री थी वई, तव्हां डॉक्टर ठही वियो त क्लिनिक खोलो, हॉस्पिटल में वञो, माण्हुनि जो ट्रीटमेंट करो। घर में ई अगरि उहो साधारण कर्म ई कंदो त माण्हू चईंदा न कि अरे ये काथां जो डॉक्टर आहे, मञे थो कोई डॉक्टर आहे। ईअं ई बाबा चवनि था असां चऊं त असां विश्व कल्याणकारी सर्वशक्तिवान जा ॿार, मास्टर सर्वशक्तिवान, शांत स्वरूप, सुख स्वरूप, आनंद स्वरूप, लेकिन असांजे जीवन में उहो कुझु प्राप्त नज़र नथो अचे, असां ॿियनि खे नथा ॾेई सघूं, त पोइ प्राप्ति कुझु बि न आहे। बाबा चवंदा आहिनि हाणे सम्झो कमी छा कंदा आहियो, ॼाणंदा सभु आहियो, ॼाणण में त जानी जाननार थी आहियो, लेकिन ॼाणण खां पोइ उहा हलणो ठहिणो बि पवंदो आहे। अगरि कोई बि विस्मृति खां पोइ कंहिंखे बि नॉलेज ॾियो कि ईअं न करो, ईअं न करिणो खपे, त छा उत्तर ॾींदा? इहे ई चईंदा कि असां सभु ॼाणंदा आहियूं जो तव्हां न ॼाणंदा आहियो। अगरि कोई बि विस्मृति खां पोइ कंहिंखे बि नॉलेज ॾियो कि ईअं न करो, ईअं न करिणो खपे, त चईंदा असां सभु ॼाणंदा आहियूं जो तव्हां न ॼाणंदा आहियो। त हर पॉइंट जा जानी जाननार थी विया आहियूं। कोई बि असांखे ज्ञान ॾिए हाणे आत्मा जो, असां चईंदासीं न हा असांखे पतो आहे सभु, लेकिन बाबा चवनि था जानी जाननार थी आहियो, लेकिन जानी जाननार कमज़ोर कीअं थी सघंदो आहे? एतिरो कमज़ोर जो सम्झदे बि न करिणो खपे, एतिरो कमज़ोर जो सम्झदे बि आहियो न करिणो खपे, पोइ बि करे वठंदा आहियूं असां। भई गुस्सो न करिणो खपे, लेकिन पोइ बि करे वठंदा आहियूं। लेकिन बाबा चवंदा आहिनि गुस्सो न करो, लेकिन काथे शक्ति स्वरूप, काथे रहम दिल दया जो स्वरूप ॾेखारिणो आहे, उहो करिणो आहे। ईअं न माण्हू असांखे चीट करे छॾियो, पंहिंजो शक्ति स्वरूप बि ॾेखारिणो आहे, ॿुधणो स्वरूप ठहिणो आहे। हर हिकु सप्ताह समय जे प्रमाण स्मृति स्वरूप ठहिण जी प्रैक्टिस करिणो, प्रैक्टिकल अनुभूति करणी आहे। हाणे ज्ञान त असां ॾाढो ॿुधियो, अॼु बि सुबुह जो बाबा चई न ज्ञानी त तव्हां नॉलेजफुल त थी विया आहियो, जो बाबा में ज्ञान आहे उहो असांजी बुद्धि में अची वियो आहे, लेकिन प्रैक्टिकल उहा कर्म में नज़र अचणो खपे न। असांखे सदा इहे यादि रहंदो आहे मां ब्रह्मण आहियां, मुंहिंजो इहो अलौकिक जन्म आहे, मां हाणे कल्ह सतयुग में वञण वारी आहियां, हाणे मुंहिंजो माउ पीउ केरु आहे, मूंखे हर ॻाल्हि में कहिड़ी श्रीमत मिली आहे, ऑटोमेटिकली उहो कर्मनि में ईंदो आहे, उहा स्थिति लाइणी आहे। सदा बाप जी यादि में रहंदे हुए हर कार्य कंदा आहियो। बाप जी यादि सहज आहे या मुश्किल आहे? अगरि सहज ॻाल्हि आहे त निरंतर यादि रहणी खपे। सहज कमु निरंतर ऐं स्वतः थींदो आहे, त निरंतर बाप जी यादि रहंदी आहे। यादि निरंतर रहणु हुनजो साधन ॾाढो सहज आहे। यादि निरंतर रहणु हुनजो साधन ॾाढो सहज आहे। छो? अगरि लौकिक रीति सां बि ॾिसो, यादि स्वतः सहज ई कंहिंजी ईंदी आहे, जंहिंसां प्यारु हूंदो आहे। जे व्यक्ति व वैभव सां प्यारु हूंदो, उहो न चाहे बि यादि ईंदो। भई गर्मी में माण्हू खे अंब यादि ई ईंदा आहिनि, छो जो माण्हुनि खे सुठा लॻंदा आहिनि। ईअं ई बाबा चवनि था कि जंहिंसां प्यारु हूंदो आहे न, उन व्यक्ति व वैभव सां जी यादि स्वतः ईंदी आहे। देह सां प्यारु थी वियो त देह जो बान भुलिजंदो न आहे, चाहींदे बि न भुलिजंदो आहे। छो जी अॼुकल्ह देह सां, देह जा ॾाढा प्यारा रहिया आहियूं न। जीअं लौकिक रीति बि प्यारी वस्तु या व्यक्ति स्वतः ई यादि ईंदो आहे, त ईअं ई हिते सभिनि खां प्यारे ते प्यारो केरु आहे? बाप आहे न। लेकिन बाप जॾहिं उहो बाबा प्यारो कॾहिं लॻंदो? जॾहिं बाबा सां जो प्राप्ति थिए थी, जो सुख मिले थो, जो पवित्रता मिले थी, जो आनंद मिले थो, जो शक्तियूं मिलनि थियूं,
जॾहिं असां प्राप्ति साम्हूं रखंदासीं कि बाबा सां असांखे छा मिलंदो। भई माण्हू खे माउ पीउ सदा छो यादि ईंदा आहिनि, माउ पीउ सां कुझु न कुझु प्राप्ति थींदी आहे। अगरि माउ पीउ सां प्राप्ति न थिए, दोस्त यारनि सां प्राप्ति थिए त दोस्त यार यादि ईंदा। त बाबा सां प्राप्ति छा आहे? बाबा सां प्राप्ति छा आहे? हाणे अतींद्रिय सुख जी प्राप्ति आहे, भविष्य में राज्य जी प्राप्ति आहे। त बाबा चईंदा आहिनि प्यारे ते प्यारो बाप आहे, इन सां ॿियो कोई प्यारो न आहे। त प्यारे ते प्यारे हुजण जे नाते सहज ऐं निरंतर हुजिणो खपे न। पोइ बि छो न बाबा यादि रहंदा आहिनि? हुन जो कारण छा आहे? इन सां सिद्ध आहे कि अञा ताईं किथे कुझु प्यार अटको पियो आहे कंहिंमें। अगरि असांखे स्वतः ई हर समय बाबा यादि था अचनि, नथा यादि अचनि, त किथे न किथे कंहिंसां प्यार आहे असांखे। उहो असांखे योग में पतो लॻंदो। जॾहिं असां बाबा खे यादि करणु वेंदा आहियूं न, उन समय छा थो यादि अचे असांखे, पोइ चेक करो मूंखे हिन सां प्यारु आहे। भई कमु हुजे त ठीकु आहे, लेकिन हुन व्यक्ति हुन वैभव सां कुझु कमु, हुन समय कुझु कमु ई न आहे। मां पंहिंजे मन खे संकल्प ॾिनो, हाणे बाबा खे यादि कंदासीं, बुद्धि मथे वञणी खपे। पोइ बि अगरि उहा आत्मा असांखे उहा चीज घड़ी घड़ी यादि अचे थी, त मतिलबु असांजो किथे न किथे ईअं लॻाव आहे। कई बार सेवा बि हूंदी आहे, कई बार बाबा असांखे कुझु टच बि करणु चाहींदा आहिनि, त उहो हुन समय बाबा खे संकल्प ॾियो, बाबा मूंखे हिन आत्मा जो घड़ी घड़ी संकल्प अचे थो, उहो ॾेई छॾियो। त प्यार बाप सां न हूंदो अगरि, किथे किथे फालतू फालतू कोई यादि ईंदो आहे। इन करे ई निरंतर जी बजाए हिकु बाप जे बजाए ॿिए तरफ़ बुद्धि हली वेंदी आहे। त प्यारे ते प्यारे बाप जो प्यार खे पहिरियों अनुभव कयो, रूहानी प्यार जो अनुभव कयो आहे। रूह आहे त रूह जो प्यार बि रूहानी हूंदो। त रूहानी प्यार जो अनुभव आहे। बाबा चवंदा रूहानी प्यार जो अनुभव आहे। अनुभव वारी ॻाल्हि कॾहिं बि भुलिजी न सघंदी। अनुभव वारी ॻाल्हि कॾहिं बि भुलिजी न सघंदी आहे। रूहानी प्यार जो अनुभव हिकु सेकेंड जो अनुभव बि केतिरो श्रेष्ठ आहे। अगरि हिकु सेकेंड सां उन प्यार जे अनुभव में हली आओ त सॼो ॾींहुं छा थी वेंदो। जीअं कोई पावरफुल चीज़ हूंदी आहे त हुनजी हिकु बूंद बि ॾाढो कुझु करे वठंदी आहे। ताक़त कम वारी चीज़ केतिरियूं बि बूंद विझो त एतिरो न करे सघिजे, लेकिन जेकी शक्तिशाली हूंदी आहे हुनजो हिकु बूंद बि ॾाढो कुझु थी करे सघंदो आहे। त रूहानी प्यार जी हिकु घड़ी बि ॾाढी शक्ति ॾींदी आहे। रूहानी प्यार जी हिकु घड़ी, असां हिकु सेकेंड बि बाबा खे हुन रीति यादि कयो त बि उहो ॾाढो शक्ति ॾींदो आहे। त रूहानी प्यार जी हिकु घड़ी बि ॾाढी शक्ति ॾींदी आहे। तॾहिं भुलाइण जे अभ्यास में मदद ॾींदी आहे, सभु कुझु भुलाइण जी। त अनुभवी आहियो या सिर्फ़ु ॿुधो मञी वरितो, चेक करो जो बाप जा गुण आहिनि उन सर्व गुणनि जा अनुभवी आहियो। जेतिरो अनुभवी आत्मा एतिरो मास्टर सर्वशक्तिवान। जेतिरो असां अनुभवी आत्मा थींदा वेंदासीं न, ओतिरो असां मास्टर सर्वशक्तिवान थींदा वेंदासीं। त जेतिरो अनुभवी आत्मा ओतिरो मास्टर सर्वशक्तिवान। पुरुषार्थ जी स्पीड ढिली हुजण जे कारण अनुभव जे बजाए ॿुधण ऐं ॿुधाइण वारा थी वेंदा आहिनि। अनुभव में वञण सां स्पीड ऑटोमेटिकली तेज़ थी वेंदी आहे। त जेतिरो अनुभवी थींदासीं ओतिरो असांजी स्पीड अॻियां वधंदी वेंदी। त बाबा चवनि था
जीअं बाप सदा समृत आहे ईअं ई पंहिंजी खे सदा समृत सम्झंदा आहियो। बाबा चवनि था जीअं बाप सदा समृत आहे ईअं पंहिंजे खे सदा समृत सम्झंदा आहियो। बाप कॾहिं कॾहिं समृत कॾहिं कॾहिं कमज़ोर आहे या सदा समृत आहे। सदा समृत आहे न, ईअं सदा समृत आहियो त सदा सभु समृद्धि जो दान बाप सां वठंदा आहियो। अहिड़ा समृत आहियो। अगरि असां सदा समृत आहियूं त सभु समृद्धि जो दान बाप सां वठंदा आहियो। बाप समृद्धि स्वरूप अर्थात समृद्धि जो बि दाता आहे। त ॿारनि खे छा ठहिणो, समृद्धि वठण वारो या ॾियण वारो? बाप ईंदा ई आहिनि सर्व अधिकारी ठाहिण। जॾहिं अचण सां ई सभु ॾेई छॾियो त मांगण जी आवश्यकता ई न आहे। बिन मांगे मिली वियो त मांगण जी ज़रूरत बि आहे? मांगण सां ख़ुशी न थींदी आहे। जंहिंमें ज्ञान न आहे न उहो मांगदो आहे। शक्ति ॾियो, मदद ॾियो। मदद मिलण जो रास्तो आहे हिमत। बाबा चवंदा आहिनि जंहिंमें ज्ञान न हूंदो आहे न उहो मांगदा आहिनि। असांखे शक्ति ॾियो बाबा, मूंखे मदद करो। मदद मिलण जो रास्तो आहे हिमत। लेकिन असां मां चऊं मां मास्टर सर्वशक्तिवान आहे, इहे हिमत करे अॻियां वधो त बाबा जी मदद मिलंदी आहे। बाबा मूंखे शक्ति ॾियो न, मां शक्तिशाली आत्मा आहियां ऐं पंहिंजे कर्म में कर्म करो त बाबा जी मदद मिलंदी। मांगण सां मदद ॾियण वारो बाप न आहे। हिमत रखो त मदद लाख गुणा मिलंदी। पोइ भगत ठही वेंदासीं। अगरि मांगण सां मदद मिले थी त अञा ताईं भक्ति जो अंश आहे। लेकिन असां हिमत करे अॻियां वधूं था। मां हिमत करे अमृत वेलो उथां की न, मूंखे उथणो ई आहे। बाबा मूंखे मदद करो, मां अमृत वेलो उठां, टाइम ते मुरली ॿुधां, इहे करा न। पंहिंजो दृढ़ संकल्प करो, युक्ति रचो ताकी असां अमृत वेले उथूं ई सही। निंड थी अचे त ख़ुदि चओ मां निंद्रा जीत आत्मा आहियां। बाबा ॾाढी निंड थी अचे, बाबा मदद करो। न, मां निंद्रा जीत आत्मा आहियां। हाँ, बाबा खे सही चई सघंदा आहियूं बाबा मूंखे ॾाढी निंड थी अचे, लेकिन मूंखे मदद करो न, मां निंद्रा जीत आत्मा आहियां। बाबा मूंखे सहन नथो थिए न, मां सहनशील आत्मा आहियां। त बाबा मदद कंदा। लख गुणा। हिकु करण ऐं लख पाइण, हिकु हिसाब खे त हिन हिसाब खे त ॼाणंदा आहिनि त हिमत कॾहिं न छॾणी आहे। हिमत खे छॾियो अर्थात प्रॉपर्टी खे छॾियो। प्रॉपर्टी खे छॾियो अर्थात बाप खे छॾियो। चइबो बि आहे न, कहिड़ी बि परिस्थिति अची वञे हिमत न छॾणी आहे। हिमत छॾी त श्वास छॾे छॾंदी। हिमत न छॾणी आहे। हिमत ई हिन मर्ज़ीवा जीवन जो श्वास आहे। भई कोई कहिड़ी बि परिस्थिति अची वञे असांखे पंहिंजी हिमत न छॾणी आहे। पंहिंजो कर्म कंदा हलो, पोइ परिणाम जो बि थिए। हिमत ई न मर्ज़ीवा जीवन जो श्वास आहे। श्वास ई हलियो। भई कोई कंहिंखे केतिरो बि परेशान थो करे न, कॾहिं कॾहिं थींदो आहे न जीवन में असांखे माण्हू ॾाढो ई चारों तरफ़ सां परेशान कंदा रहंदा आहिनि। लेकिन असां हिमतवान थी करे पंहिंजो श्रीमत ते, बाबा जे श्रीमत ते पंहिंजो कर्म कंदा हलूं त बाबा असांखे सेफ रखंदा आहिनि। लेकिन अगरि असां हिमत छॾे छॾी न कि अरे मां हाणे कीअं मुरली ॿुधां, कीअं करां, न भले कोई असांखे सेंटर बि न वञण ॾे, कोई असांखे मुरली बि न पढ़ण ॾे, लेकिन असांखे पंहिंजी हिमत न छॾणी आहे। बाबा खे यादि करणु न छॾणो आहे। कई प्रकार जी परिस्थिति ॻाल्हियूं अची सघंदियूं आहिनि जेके असांखे बाप सां, बाप खे बुलाइण जी, बाप खे छॾाइण जी, बाप जी श्रीमत ते असां न हलूं, अहिड़ी सर्कमस्टेंसिस क्रिएट थी वेंदा। लेकिन असांखे पंहिंजी हिमत न छॾणी आहे न। मूंखे त बाबा इहे
चयो अथई मूंखे त ईअं करिणो ई आहे, त बाबा मदद कंदा। हीअं न बाबा मुंहिंजी मदद करो, ॾिसो मां कीअं करां, ईअं न, मूंखे त करिणो ई आहे। श्वास ई अगरि हिमत छॾे छॾियो त श्वास ई हली वियो, हिमत आहे त मूर्छित सां सूरजित थी वेंदव। साइंस जी वृद्धि जो कारण आहे हिमत। हिमत जे आधार ते चंद्रमा ताईं पहुची आहे। ॾींहं खे राति, राति खे ॾींहुं ठाहे छॾींदा आहिनि, बारिश बि करे छॾींदा आहिनि। आर्टिफिशियल बारिश बि थींदी आहे अॼुकल्ह, आर्टिफिशियल सूर्य बि ठाहिनि था माण्हू। हिमत रखे हलण सां साइंस केॾी उन्नति कई अथई, त हिते हिमत रखी हलण सां सहज वरदान प्राप्त थी वेंदो, मुश्किल बि सहज थी वेंदो, असंभव ॻाल्हि बि संभव थी वेंदी। सभी ॾिसंदा आहिनि ब्रह्म कुमारियूं छा कंदियूं आहिनि ऐं छा चईंदियूं आहिनि ऐं छा कंदा आहिनि। हिन करे जो चईंदा आहियो उहो करण वारा ठहो। भॻवानु मिलियो जो नारो त लॻाईंदा आहियो, लेकिन भॻवानु मिलियो त ॿियो कुझु रही वियो छा हुन तरफ़ बुद्धि वेंदी, हाणे ॿियो कुझु रहियल आहे। त सर्व प्राप्ति जो अनुभव सभिनि जे अॻियां ॾेखारियो। असांजो शक्ति स्वरूप हाणे ताईं ॾिसणु चाहींदा आहिनि। अञा महारथियुनि जो कोई प्लान ठाहिणो। विघ्न विनाशक ठहिण जो साधन कहिड़ो आहे? ड्रामा अनुसार जो थींदो आहे उनखे भावी सम्झी अॻियां हलंदा हलो। विघ्न विनाशक जो साधन कहिड़ो आहे? ड्रामो। कहिड़ो बि विघ्न आयो, कोई बि थियो, ड्रामा अनुसार जो हूंदो आहे उनखे भावी सम्झी अॻियां हलंदा हलो। आत्माउनि जो अकल्याण थी वेंदो आहे त रहमदिल जे नाते छा हुजणो खपे जंहिंसां उन आत्माउनि जो अकल्याण न थिए। इन जी कोई न कोई युक्ति रखणी खपे। भई आत्माउनि जो अकल्याण थी वेंदो आहे त रहमदिल जे नाते असांखे छा करिणो खपे, कोई न कोई युक्ति रचणी खपे ताकी उन्हनि खे अकल्याण में बि कल्याण जो अनुभव थिए। वातावरण बि पावरफुल ठाहिण लाइ हाणे कोई प्लान ठाहियो, त इहे बाबा असांखे चवनि था। इन सां बाबा चवनि था हाणे इहे हिकु लहर हले थी न, हिकु जनरल विघ्न, ॿियो जंहिंमें अनेक आत्माउनि जो अकल्याण। अॼुकल्ह जो लहर आहे, कई आत्मायूं पंहिंजे पाण ई अकल्याण जे निमित्त ठही वेंदियूं आहिनि। उन जे लाइ प्लान ठाहियो। तव्हांजे आसपास जो बि दुख जा कारण ठहनि था, कोई बि ॻाल्हि जा, त उहे दुख जा कारण कीअं ख़तमु थियनि, इहे सोचो, वीचार करो, प्लान ठाहियो। पहिरियों तव्हांजे ई जीवन में, तव्हांजे ई परिवार में, तव्हांजे ई ख़ानदान में जो अलॻि अलॻि दुख जा कारण आहिनि, लड़ाई झगड़े जा कारण आहिनि, व्यर्थ संकल्प जा कारण आहिनि, डिप्रेशन जा कारण आहिनि। अॼुकल्ह जो माण्हू पंहिंजे शरीर खे ख़तमु था करे छॾनि, त हिन जे बारे में वीचार करो। भई दुनिया में इहे सभु थिए थो, त हिन खे ख़तमु करण लाइ बाबा कहिड़ो ॻाल्हि ॿुधाई अथई असांखे, त वीचार करो। हीअं न सोचो इहे त ॿिया ई कंदा जेका दीदियूं दादियूं आहिनि। तव्हांजो संकल्प कंदो न, तव्हांजो संकल्प बि फैलंदो आहे न। तव्हां ॾाढो ॿारनि सां परेशान आहियो, ॿार बि परेशान आहिनि, पढ़नि नथा, ईअं त कोई युक्ति सोचो ताकी रोज़ रोज़ ॿार बि परेशान न थिए, असां बि हुन सां रोज़ रोज़ चिक न करूं। कि आख़िर त बाबा चईंदा आहिनि आख़िर त सभु हंधि शांती थींदी ई सही। त बाबा इहे ई चवनि था कि अॼुकल्ह जो लहर आहे, कई आत्मायूं पंहिंजे पाण ई अकल्याण जी निमित्त ठही वेंदियूं आहिनि। त हुन जे लाइ कोई प्लान ठाहियो ताकी उहे आत्मायूं बि पंहिंजे जीवन में सुख शांति सां रहनि, ॿियनि खे बि सुख शांति सां रहण ॾियनि। महारथियुनि जो संकल्प करणु ऐं प्लान ठाहिणु, इहे बि वातावरण में फैलंदो आहे। असां कुझु बि ॻाल्हि बाबा जी यादि में सोचंदा आहियूं न, संकल्प कंदा आहियूं,
उहो वातावरण में ज़रूरु फैलंदो आहे। पोइ भले तव्हां प्रैक्टिकल में न लाहियो, लेकिन तव्हांजो संकल्प के न के वटि पहुचंदो आहे, उहो प्रैक्टिकल में लाहे ॾींदा आहिनि। तव्हां सोचे ॾिसो कि बाबा हीअं हीअं सर्विस करे सघंदा आहियूं, हीअं हीअं संकल्प करो। तव्हांजो संकल्प तव्हां या ॿिए द्वारा साकार अवश्य ज़रूरु थींदो आहे। वातावरण खे चेंज करिणो आहे। हाणे पहिरियों पंहिंजे घर में ॾिसो, असांजे घर में रोज़ु रोज़ु कंहिं ॻाल्हि जे कारण डिस्टर्बेंस ईंदी आहे, अशांती थींदी आहे। हुन ॻाल्हि खे ख़तमु करण जी युक्ति रचो, प्लान सोचो, त हिन सां वातावरण चेंज थींदो। तव्हांखे ॾिसी ॿिया बि ठीकु थींदा। अॼुकल्ह हिन ॻाल्हि जी आवश्यकता आहे। जो विघ्न विनाशक नाम आहे, उहो पंहिंजे संकल्प वाणी कर्म में ॾेखारे मिले। जीअं आग बुझाइण वारा हूंदा आहिनि, उहो आग लॻी आहे त आग बुझाइण सवाइ रही न सघंदा आहिनि। कहिड़ी बि मुश्किल कमु आहे, प्लान ठाहे करे आग बुझाईंदा आहिनि न। कॾहिं भूकंप ईंदो आहे, केॾी वॾी बिल्डिंग किरी पवंदी आहे। अगरि माण्हू सोचे एॾी वॾी हाणे कीअं करूं, लेकिन करणु लॻी वेंदा आहिनि। अहिड़ो माण्हू आग लॻंदियूं आहिनि, छा ईअं सोचंदा आहिनि कीअं बुझायूं, छा करूं, प्लान ठाहे कंदा वेंदा आहिनि। त उहो ई बाबा बि असांखे चवनि था कि संकल्प रचंदो तॾहिं वायुमंडल बदलंदो। तव्हां बि विघ्न विनाशक आहियो। वातावरण कीअं समाप्त थिए, रोज़ु रोज़ु ये लड़ाई झगड़ो किटकिट जो वातावरण कीअं समाप्त थिए, ये सोचो, संकल्प करो, प्लान सोचो, पोइ वायुमंडल में फैलंदो। हिम्मत हल्को न करो। ये त शुरू खां ई हलंदो आयो आहे। ये त रोज़ ई लड़ाई थींदी वेंदी आहे। ये विघ्न त पवंदा ई आहिनि। रोज़ ई चिक चिक थींदी आहे। मुंहिंजो ॿारु रोज़ ई पढ़ंदो न आहे, मां रोज़ ई उनखे चई परेशान थी वई आहियां। रोज़ु रोज़ जो असांजो कमु न आहे। हाणे असांखे ड्यूटी मिली आहे, लड़ाई झगड़ा चिक चिक तू मैमे खे बंदि करण जी ड्यूटी मिली आहे न। त पंहिंजे घर खां ई शुरू करो। कहिड़ी ॻाल्हि जे कारण रोज़ु रोज़ु खिटखिट थींदी आहे, उनखे हल्को न करो कि रोज़ु ईअं थींदो न। हुनखे असां कीअं चेंज करो, परिवर्तन करो, ताकि रोज़ु रोज़ु न थिए। त झाड़ खे त झड़णो ई आहे। विघ्न पिया हुआ त ख़तमु करो। हाणे जे कोई स्थूल नुक़सानु थींदो, उहे ॾिसंदा आहियो त छॾंदा न आहियो न। हीअं त न रोज़ु रोज़ु असां चऊं हीअ त रोज़ु रोज़ु ई चीटियूं अचनि थियूं, पोइ त कोई घर में कोई कुझु चीज़ रखे ई न। कुझु न कुझु हुनखे दूरि करण जो असां सोचंदा आहियूं। त ईअं ई रोज़ु रोज़ु ई जंहिं ॻाल्हि जे कारण दुख परेशानी खिटखिट थिए थी, उनखे ख़तमु करो। पर अॼुकल्ह माण्हू इहे बि सोचंदा आहिनि रोज़ु रोज़ जी खिटखिट ख़तमु थिए, इन करे असां मरी था वञूं। ईअं न कजो। दुनिया में माण्हू इहे करनि था न कि अरे रोज़ु रोज़ु घर में खिटखिट आहे, इन करे त मां मरी थो वञां। पोइ पंहिंजे शरीर खे ई मारे छॾींदा आहिनि। इहे कमु असांजो न आहे। न ई असांखे संकल्प करिणो आहे, न ई असांखे सोचणो आहे त कतई मरी वञे रोज़ु रोज़ जी खिटखिट ख़तमु न। असांखे उन्हनि खे परिवर्तन करिणो आहे। उन्हनि जे नेचर, उन्हनि जे सुभाउ ख़ुदि खे उन अनुसार चेंज करे उहो वाइब्रेशन फैलाइणा आहिनि, ताकी उहो बि चेंज थी वञे। बाबा चवनि था जीअं कोई स्थूल नुक़सानु हूंदो, उहे ॾिसंदा आहियो, छॾंदा न आहियो, दूरि सां ई भॼाईंदा आहियो। नुक़सान सां बचाइण लाइ नेचुरल बचाइण जो संकल्प ईंदो आहे न। ईअं न कि इहे त थींदो ई रहंदो आहे, इहे त ड्रामा आहे। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। ईअं न हलचल में न ईंदा आहिनि, परंतु असां सेफ्टी तथा रहम करण वारा आहियूं। हिन भावना सां असांखे सोचणो आहे। हा, पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, लेकिन हाणे दुनिया में सुख शांती थियणी आहे, त हाणे हिन जो अशांती वारो पार्ट बदिली करे शांती वारो कीअं शुरू थिए, उनजी युक्ति रचो, भावना रखो, शुभ भावना रखो। विघ्न विनाशक आहियो, इहे लक्ष्य रखिणो आहे। जे ॻाल्हि जो लक्ष्य रखंदा आहियो, उहो धीरे धीरे थींदो आहे न। सिर्फ़ु लक्ष्य ऐं अटेंशन खपे। महारथी सिर्फ़ु स्वयं प्रति व सर्व विधियूं सर्व शक्ति यूज़ न कंदा आहिनि। हाणे इहे सोच हलंदो आहे या न, हलणो खपे।
महारथी केरु थींदो आहे जो सभिनि जे लाइ सोचे, सिर्फ़ु ख़ुदि जे लाइ न। इन सां किनारो न करो। पहिरों बाबा चईंदा आहिनि स्वपरिवर्तन सां ॿिया परिवर्तन करिणो ई आहे। अॼु सुबुह जो बि बाबा चई न, आप समान ठाहियो। हाणे कंहिंसां किनारो न करो, अरे ये तो संबंधी आई ख़राबु। हाँ, इहे असांखे ध्यानु रखिणो, हुनजे संग जो प्रभाव मूं ते न पड़े। हिन जे लाइ धीरे धीरे पहिरियों शुभ भावना ॾियो, पोइ शुभ भावना सां धीरे धीरे परिवर्तन थींदो, पोइ हुनखे वाचा कर्मणा द्वारा सेवा करो। किनारो न करो। कंहिं न कंहिं रीति सां आत्माउनि खे सहयोग ॾियो, पंहिंजी संकल्प शक्ति सां, बोल कर्म द्वारा। किनारो कंदव त इंडिविजुअल राजा ठहींदव, पोइ विश्व महाराजन न ठही सघंदासीं। असांखे त विश्व महाराजन ठहिणो आहे न, त विश्व महाराजन कॾहिं ठहींदासीं? जॾहिं विश्व जी सेवा कंदासीं। किनारो न करो। किथे बि ॿुधो था भूकंप आयो, लड़ाई थी, हीअं थियो, बाबा खे यादि करे उते हुननि जे लाइ शुभ संकल्प करो। विश्व कल्याण जी भावना रखण सां ई विश्व महाराजन ठहींदासीं। विश्व कल्याण जी भावना रखण सां ई विश्व महाराजन ठहींदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।